तारिक हिकिड़ा मिंट हेॾां अचो। तारिक हेॾां अचो। ड्राइव शुरू थी वियो? जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काफ़ी साथी परेशान आहिनि ऐं बार बार मूंखे फ़ोनियूं बि अचनि थियूं। फेसबुक ते बि ख़बर शुरू थी वई आहे। भाउ राशिद साहब जन जे हवाले सां, शायदि आवाज़ न ईंदो भाउ राशिद महमूद साहब जन जे हवाले सां मीरो ख़ान जलसो रखियल हो भाउ राशिद साहब जन जो। भाउ राशिद साहब जन लाड़काणे खां मीरो ख़ान जे लाइ सफ़र कनि पिया। ही ॻोठ कंग आहे। हिन लाड़काणे सां गॾु 5 मिंटनि जे फ़ासिले ते तक़रीबन वॾो शहर आहे, यूनियन कमेटी आहे, ॻोठ जो नालो कंग आहे। हिते ही बुंड रखी जेकॾहिं थोरो ही वॾा वण, बल्कि बुंडनि खां बि वॾा वण हिन पासे ॾांहुं बि परे पासे ॾांहुं बि रोड ब्लॉक कयो वियो ऐं कुझु माण्हू उन्हनि रस्ता रोक कई, फायरिंग जो तबादलो थियो। उन खां पोइ उहे माण्हू कंहिं हेठि कचे जे तरफ़ ऐं ॻोठ जे तरफ़ लही विया आहिनि। भाउ राशिद महमूद साहब अलहमदुलिल्लाह बिल्कुलु ख़ैरियत सां आहिनि, आफ़ियत सां आहिनि। पुलिस पहुतल आहे, पहिरीं पहुतल आहिनि, जमात जा साथी पहुतल आहिनि। मां पाण जाइ वाक़े ते ऐं जाइ वारदात ते मौजूदु आहियां। मां कारकुननि खे यकीन ॾियारायां थो, अवां हौसलो रखो। इनशाअल्लाह ही हथकंडा असांजी रस्ता रोक न करे सघंदा ऐं भाउ राशिद महमूद साहब अल्लाह जे फज़ल सां बिल्कुलु ख़ैर आफ़ियत सां आहे ऐं पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ रवानो थी चुको आहे, प्रोग्राम जे अंदरि मौजूदु आहे। अल्लाह कंदो त हिननि शरपसंद अनासर ताईं पहुचंदासूं ऐं कंहिं बि क़ीमत ते हिनखे नज़रअंदाज़ न कयो वेंदो। मां तमामु साथियुनि जो, तमामु कारकुननि जो, तमामु मोहबत कंदड़नि जो थोराए तोहां जेका फेसबुक जे ज़रिए, फ़ोनुनि जे ज़रिए असांखां हाल अहिवाल वठी रहिया आहिनि। जाइ वारदात ते मौजूदु आहियूं। अव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो। पुलिस जा काफ़ी अटाला मौजूदु आहिनि, तमामु अफ़सर साहिबान आयल आहिनि ऐं लाड़काणे जी पुलिस असां सां हिन वक़्त ताईं सहकार करे रही आहे। लेकिन मां उनजे बावजूदि लाड़काणे जी इंतिज़ामिया खे, हिते मौजूदु इंतिज़ामिया खे 24 कलाकनि जो टाइम ॾियां थो। 24 कलाकनि जे अंदरि अंदरि असांखे माण्हू फ़राहम कनि जिन रस्ता रोक कई आहे, उन्हनि माण्हुनि खे मंज़र आम ते आणनि जिन भाउ राशिद साहब जी रस्ता रोक कई आहे। जेकॾहिं न त उन खां पोइ असां मुकमल एहतिजाज जो हक़ ऐं पंहिंजी पॉलिसी वाज़े करण जो हक़ रखंदासीं। मां 24 कलाकनि जो टाइम ॾियां थो त 24 कलाकनि जे अंदरि फौरी तौर ते माण्हू वाज़े थी वञनि। ही जेका हेॾा वॾा वण आहिनि या हू पर रोड जे परे पासे ॾांहुं बि पिया आहिनि, इहा का मामूली ॻाल्हि न आहे ऐं विच शहर में अहिड़ी तरह रस्ता रोक का फुर जो वाक़ियो नथो थी सघे। फुर जा वाक़ियात ॿाहिराड़ियुनि में ऐं मेन रोडनि ते थींदा आहिनि। कयो वञे। मोहतरम जनाब मोहब्बत अली खोड़ो साहब असांजे ज़िले लाड़काणे जा जनरल सेक्रेटरी, फ़कीर सिकंदर साहब, ॿिया काफ़ी उहिदेदार आयल आहिनि ऐं इनशाअल्लाह अल्लाह कंदो त असां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचंदासूं। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं मां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे इतला कयां थो त अवां इत्मीनान रखो। भाउ राशिद महमूद साहब जन अलहमदुलिल्लाह ख़ैरियत सां आहिनि, आफ़ियत सां आहिनि। अल्लाह जे फज़लो करम सां पंहिंजे प्रोग्राम में पहुतल आहिनि, उते प्रोग्राम करे रहिया आहिनि। मां हिन जाइ वारदात ते इंतिज़ामिया सां गॾु, पुलिस सां गॾु मौजूदु आहियां ऐं इनशाअल्लाह इन शरपसंद अनासर खे हर हाल में कैफ़र किरदार ताईं पहुचाइण में असां पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासूं ऐं ही हथकंडा असांजी रस्ता रोक नथा करे सघनि। मां हिनखे बुज़दिलाना साज़िश सम्झां थो। अहिड़े क़िस्म जूं बुज़दिलाना साज़िशूं कंहिं बि क़ीमत ते असांजा अज़ाइम असांखां खसे नथियूं सघनि। ख़ैरियत जो मामिलो आहे, कारकुन हौसलो रखनि, सिंध वासी हौसलो रखनि, मोहबत कंदड़ हौसलो रखनि। कंहिं बि क़िस्म जी का बि अलहमदुलिल्लाह बदमज़गी को नुक़सान न आहे। अलहमदुलिल्लाह भाउ राशिद साहब जन ख़ैरियत सां आहिनि, पंहिंजे प्रोग्राम ते आहिनि ऐं अहिड़े बुज़दिलाना वाक़े जे तह ताईं पहुचण जे लाइ असां जाइ वाक़े ते, जाइ वारदात ते मौजूदु आहियूं। जमियत उलमा इस्लाम लाड़काणे जा सभु साथी हिते मौजूदु आहिनि। अल्लाह साईं आफ़ियत जो मामिलो कंदो। अव्हांखे दुआउनि जी दरख़्वास्त आहे, अव्हां असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखो। अव्हां जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि त इनशाअल्लाह अव्हां जे दुआउनि जे ताक़त सां मैदान में रहंदासूं ऐं हमेशह इनशाअल्लाह आवाज़ गूंजंदो रहंदो। हिकु दफ़ो ॿीहर अव्हां दोस्तनि जो थोराए थो हां, अव्हांखे इत्मीनान ॾियारायां थो त ख़ैरियत जो मामिलो आहे। भाउ राशिद साहब जन ख़ैरियत सां आहिनि, अव्हां फ़िक्रमंद न रहो। महिरबानी।